ओम शांति। अरे मम्मी तारीख़ 1/12/2025। अॼु मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार रोज़ वीचार सागर मंथन करो तो ख़ुशी जो पारो चढ़ंदो। हलदे फिरदे यादि रहे कि असां सुदर्शन चक्रधारी आहियूं। प्रश्न आहे पंहिंजी उन्नति करण जो सहज साधन कहिड़ो आहे। उत्तर आहे पंहिंजी उन्नति जे लाइ रोज़ु पोता में रखो, चेक करो अॼु सॼो ॾींहुं कोई आसुरी कमु त न कयो न। जीअं स्टूडेंट पंहिंजो रजिस्टर रखंदा आहिनि ईअं तव्हां ॿार बि दैवी गुण जो रजिस्टर रखो त उन्नति थींदी रहंदी। दैवी गुणनि जो रजिस्टर रखो त उन्नति थींदी रहंदी। गीता दूर देश जो रहण वारो। ओम शांति। ॿार ॼाणंदा आहिनि दूर देश कंहिंखे चइबो आहे। दुनिया में हिकु बि मनुष्य न ॼाणंदा आहिनि। दुनिया में हिकु बि मनुष्य न ॼाणंदा आहिनि। भल केतिरो बि वॾो विद्वान पंडित हुजे इन जो अर्थ न ॼाणंदो आहे कि दूर देश जो रहण वारो केरु। तव्हां ॿार सम्झंदा आहियो बाबा जेके सभु मनुष्य मात्र यादि कंदा आहिनि कि हे भॻवान उहो ज़रूरु मथां मूल वतन में आहे। ॿियो कंहिंखे बि इहो पतो न आहे। हिन ड्रामा जे राज खे बि हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो। शुरू खां वठी करे हाणे ताईं जो थियण जो आहे सभु बुद्धि में आहे। इहे सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे उहो बुद्धि में रहणो खपे, है न। तव्हां ॿारनि में बि नंबरवार सम्झंदा आहिनि। वीचार सागर मंथन न कंदा आहियो इन करे ख़ुशी जो पारो न चढ़ंदो आहे कि शुरू खां वठी करे अंत ताईं छा थियो। उठंदे वेहंदे बुद्धि में रहणो खपे कि असां सुदर्शन चक्रधारी आहियूं। आदि खां अंत ताईं मुझ आत्मा खे सॼे सृष्टि चक्कर जो मालूम आहे। भल तव्हां हिते वेठा आहियो बुद्धि में मूल वतन यादि ईंदो आहे। उहो स्वीट साइलेंस रूम आहे, निर्वाण धाम साइलेंस धाम जाते आत्मा ईअं रहंदियूं आहिनि। तव्हां ॿारनि जी बुद्धि में झटि अची वेंदो। ॿियो कोई खे पतो न आहे। भल केतिरा बि शास्त्र आदि पढ़ंदा ॿुधंदा रहनि फ़ाइदो त कुझु न आहे। उहे सभु उतरती कला में आहिनि। तव्हां हाणे चढ़ो था। वापसि वञण लाइ ख़ुदि तयारी करो था। ये पुराणो कपिड़ो छॾे असांखे हाणे घर हलणो आहे। ख़ुशी रहंदी आहे न घर वञण जी। अधु कलाक भक्ति कई सीढ़ी उतरंदा ई आहियो। हाणे असांखे बाबा सहज सम्झाईंदा आहिनि तव्हां ॿारनि खे ख़ुशी रहणी खपे। बाबा भॻवान असांखे पढ़ाईंदा आहिनि। हीअ ख़ुशी ॾाढी रहणी खपे। बाप सम्मुख पढ़ाइनि था। बाबा जो सभिनि जो बाप आहिनि उहे असांखे पढ़ाइनि था। अनेक बार बाबा असांखे पढ़ायो अथई। जॾहिं चक्र लॻाए करे पूरो कंदा आहियो त पोइ बाबा ईंदा आहिनि। हिन समय तव्हां सुदर्शन चक्रधारी आहियो। तव्हां विष्णुपुरी जा देवता ठहिण लाइ पुरुषार्थ था करो। दुनिया में ॿियो कोई बि इहा नॉलेज ॾेई न सघे। शिव बाबा असांखे पढ़ाइनि था। इहा ख़ुशी केतिरी रहणी खपे। ॿार ॼाणंदा आहिनि इहे शास्त्र आदि सभु भक्ति मार्ग जा आहिनि। इहे सदगति जे लाइ न आहिनि। भक्ति मार्ग जी सामग्री बि खपे। भक्ति मार्ग जी सामग्री बि खपे। अथाह सामग्री हूंदी आहे। बाप चईंदा आहिनि हिन सां तव्हां किरंदा ई आहियो। केतिरो दर दर भटकंदा आहियो। हाणे तव्हां शांति थी करे वेठा आहियो। तव्हांजो धको खाइणु सभु छुटिजी वियो। ॼाणंदा आहियो बाक़ी थोरो समय आहे। आत्मा खे पवित्र ठाहिण लाइ बाबा उहो ई रास्तो ॿुधाईंदा आहिनि। चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हां सतोप्रधान ठही वेंदव। पोइ सतोप्रधान दुनिया में अची करे राज्य कंदव। इहो रास्तो कल्प अनेक बार बाबा असांखे ॿुधायो अथई। पोइ पंहिंजी अवस्था खे बि ॾिसणो आहे। स्टूडेंट पुरुषार्थ करे पंहिंजे खे होशियारु ठाहींदा आहिनि न। पढ़ाई जो बि रजिस्टर थींदो आहे ऐं चलन जो बि रजिस्टर थींदो आहे। पढ़ाई जो बि रजिस्टर थींदो आहे ऐं चलन जो बि रजिस्टर थींदो आहे। हिते तव्हांखे बि दैवी गुण धारण करणा आहिनि,
है न। हिते तव्हांखे बि दैवी गुण धारण करणा आहिनि। रोज़ु पंहिंजो पोता में रखण सां ॾाढी उन्नति थींदी। अॼु सॼो ॾींहुं कोई आसरी कमु त न कयो। रोज़ु पंहिंजो पोता में रखण सां तव्हांजी ॾाढी उन्नति थींदी। अॼु सॼो ॾींहुं कोई आसरी कमु त न कयो न, त रोज़ु पंहिंजो पोता में रखो। असांखे त देवता ठाहिणो आहे। लक्ष्मी नारायण जो चित्र साम्हूं रखियो आहे न, केतिरो सिंपल चित्र आहे। मथे में शिव बाबा प्रजापिता ब्रह्मा द्वारा इहो वरसो ॾींदा आहिनि। केरु? शिव बाबा। त ज़रूरु संगम ते ई ब्रह्मण ब्रह्मणियूं हूंदियूं न। देवता हूंदा ई सतयुग में, ब्रह्मण आहिनि संगम ते, कलयुग में आहिनि शूद्र वरण वारा। विराट रूपी बुद्धि में धारण करणो आहे। असांखे विराट रूपी बुद्धि में धारण करणो आहे। हाणे असां आहियूं ब्रह्मण चोटी, पोइ देवता ठहींदासीं। तव्हां ब्रह्मणनि खे पढ़ाइनि था देवता ठाहिण लाइ, त दैवी गुण बि धारण करणा आहिनि। एतिरो मिठो ठाहिणो आहे, कोई खे दुख न ॾियणो आहे। जीअं शरीर निर्वाह जे लाइ कुझु न कुझु कमु कबो आहे न, वैसे हिते बि यज्ञ सर्विस करणी आहे। कोई बीमार आहे, सर्विस न कंदा आहिनि, त उन्हनि जी पोइ सर्विस करणी पए। सम्झो कोई बीमार आहे, शरीर छॾे ॾींदा आहिनि, तव्हांखे दुखी थियण जी व रोइण जी त हिन में ॻाल्हि ई न आहे। तव्हांखे त बिल्कुलु ई शांति में बाबा जी यादि में रहणो। कोई आवाज़ु न, उहो त शमशान में खणी वेंदा आहिनि त आवाज़ु कंदा आहिनि। राम नाम संग आहे, तव्हांखे कुझु बि करिणो न आहे। तव्हां साइलेंस सां विश्व ते विजय पाईंदा आहियो। तव्हां शांति जी शक्ति ते सां विश्व ते विजय पाईंदा आहियो। उन्हनि जी आहे साइंस, तव्हां जी आहे साइलेंस। तव्हां ॿार ज्ञान विज्ञान जो बि यथार्थ अर्थ ॼाणंदा आहियो। ज्ञान समझ विज्ञान सभु कुझु भुलिजी वञणु। ज्ञान सां परे त ज्ञान बि ऐं विज्ञान बि। आत्मा ॼाणंदी असां शांति धाम में रहण वारा, पोइ ज्ञान बि आहे। रूप बि आहियूं त पसंदि बि आहे। विज्ञान मतिलबु सभु कुझु भुलिजी वञणु। ज्ञान सां बि परे। विज्ञान मतिलबु सभु कुझु भुलिजी वञणु। ज्ञान सां बि परे मतिलबु परम धाम में ज्ञान बि आहे, विज्ञान बि आहे। आत्मा ॼाणंदी आहे कि असां शांति धाम में रहण वारा आहियूं, पोइ ज्ञान बि आहे। रूप आहे, पसंदि आहे। बाबा बि आहे, रूप पसंदि। रूप बि आहे ऐं उन्हनि में सॼी सृष्टि चक्कर जो ज्ञान बि आहे। उन्हनि में विज्ञान भवन नाम रखी छॾियो आहे। अर्थ कुझु बि न आहे। तव्हां शुद्ध विज्ञान में मथां जे बारे में बि जानकारी ॾियां त मथे मतिलबु परम धाम, बाबा जी लैंग्वेज में। तव्हां ॿार सम्झंदा आहियो हिन समय साइंस सां दुख बि आहे त सुख बि आहे। हुते सुख ई सुख आहे। हिते आहे अल्पकाल जो सुख, बाक़ी त दुख ई दुख आहे न। घर में मनुष्य केतिरा दुखी रहंदा आहिनि। सम्झनि किथे मरे हिन दुनिया त किथे मरूं त हिन दुनिया सां छुटूं। तव्हां ॿार त ॼाणंदा आहियो बाबा आया आहिनि। असांखे स्वर्गवासी ठाहिणो, केतिरो गदगद थियणो खपे। कल बाबा असांखे स्वर्गवासी ठाहिणु ईंदा आहिनि, त अहिड़े बाप जी मत ते हलणो खपे न। बाबा कल्प अची करे असांखे स्वर्गवासी ठाहिणु ईंदा आहिनि, त अहिड़े बाप जी मत ते हलणो खपे। बाबा चईंदा आहिनि मिठे ॿार, कॾहिं कोई खे दुख न ॾियो, गृहस्थ व्यवहार में रहंदे पवित्र ठहो। असां भाउ भेण आहियूं, इहो प्यार जो नातो आहे न, ॿियो कोई दृष्टि वञी न सघंदी आहे। हर हिक जी बीमारी पंहिंजी पंहिंजी आहे, हुन अनुसार राय बि ॾींदा आहिनि। पुछंदा आहिनि बाबा हिन हालति में छा थींदो, हिन हालति में छा करूं। बाबा सम्झाईंदा आहिनि भाउ भेणनि जी दृष्टि ख़राबु न थियणी खपे, कोई बि झगड़ो न थिए। मां त आत्माउनि जो बाप आहियां। शिव बाबा ब्रह्मा तन सां ॻाल्हाईंदा आहिनि। प्रजापिता ब्रह्मा ॿार थी वियो शिव बाबा जो, साधारण तन में बि ईंदा आहिनि। विष्णु त थियो सतयुग जो। बाबा चईंदा आहिनि मां हिननि में प्रवेश करे नई दुनिया रचणु आयो आहियां। बाबा पुछंदा आहिनि तव्हां विश्व जा महाराजा महारानी ठहींदा? हा बाबा, छो न ठहींदासीं।
हा हिन में पवित्र रहणो पवंदो। इहे मुश्किल आहे। अरे तव्हांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि, तव्हां पवित्र न रही सघंदा आहियो। लज्जा न ईंदी आहे। लौकिक बाप बि सम्झाईंदा आहिनि, गंदो कमु न करो। हिन विकार ते ई विघ्न पवंदा आहिनि। शुरू खां वठी करे हिन ते हंगामो हलंदो आयो आहे न, है न। शुरू खां वठी करे हिन ते हंगामो हलंदो आयो आहे। बाबा चवंदा आहिनि मिठे ॿार हिन ते जीत पायो, हिन विकार ते जीत पायो। मां आयो आहियां पवित्र ठाहिणु। तव्हां ॿारनि खे राइट रॉन्ग सुठो बुरो सोचण जी बुद्धि मिली आहे। इहे लक्ष्मी नारायण आहे न। बाबा चवंदा आहिनि विकार ते ई विघ्न पवंदा आहिनि। शुरू खां वठी करे हिन ते हंगामो थियो आहे, त हाणे हिन ते जीत पायो। मां आयो आहियां तव्हांखे पवित्र ठाहिणु। राइट रॉन्ग आहे, सुठो बुरो सोचण जी बुद्धि मिली आहे। इहे लक्ष्मी नारायण आहे एम ऑब्जेक्ट। स्वर्गवासियुनि में दैवी गुण आहिनि, नर्कवासी में अवगुण आहिनि। हाणे रावण राज्य इहे बि कोई सम्झी न सघंदो आहे। रावण खे हर रोज़ु जलाईंदा आहिनि, दुश्मन आहे न, जलाईंदा ई ईंदा आहिनि। सम्झंदा न आहिनि कि केरु आहे। असां सभु रावण राज्य जा आहियूं त ज़रूरु असां असुर ठहिया, परंतु पंहिंजे खे कोई असुर सम्झंदा न आहिनि, है न। ॾाढा चवंदा आहिनि कि राक्षस राज्य आहे, यथा राजा रानी तथा प्रजा, परंतु एतिरो बि सम्झंदा न आहिनि। ये राक्षसनि जो राज्य आहे, है न। हिन करे सिधा बाप जी छत्रछाया में रहो, परंतु एतिरो बि सम्झंदा न आहिनि। बाबा बि सम्झाईंदा आहिनि राम राज्य अलॻि हूंदो आहे, रावण राज्य अलॻि हूंदो आहे। हाणे तव्हां सर्वगुण संपन्न ठहो था। बाबा चवंदा आहिनि मुंहिंजे भक्तनि खे ज्ञान ॿुधायो जो मंदरनि में वञी करे देवताउनि जी पूजा कंदा आहिनि। बाक़ी हीअं आमदनियुनि सां मथो, अहिड़े आदमियुनि सां मथो न मारो। मंदरनि में तव्हांखे ॾाढा भगत मिलंदा। नब्स बि ॾिसणी हूंदी आहे न। डॉक्टर माण्हू ॾिसण सां ई झटि ॿुधाए वेंदा आहिनि कि हिननि खे छा बीमारी आहे। दिल्ली में बि अजम लखा वैद मशहूरु आहे। बाबा त तव्हांखे 21 जन्मनि जे लाइ एवर हेल्दी ठाहे छॾींदा आहिनि। हिते त आहे ई सभु रोगी अनहेल्दी। हुते त कॾहिं रोग हूंदो ई न। तव्हां एवर हेल्दी एवर वेल्दी ठही वेंदा आहियो। तव्हां पंहिंजे योग बल सां कर्मेंद्रियनि ते विजय पाए वठंदा आहियो। तव्हां इहे कर्मेंद्रियूं तव्हांखे कॾहिं दुख न ॾेई सघंदियूं। बाबा सम्झाईंदा आहिनि याद में सुठी रीति रहो, देही अभिमानी रहो त दुख न मिलंदो। हिते तव्हां विकारनि ते जीत पाईंदा आहियो। हुते कुदृष्टि न रहंदी आहे। रावण राज्य ई न आहे, उहा आहे अहिंसक देवी देवता धर्म। लड़ाई आदि जी त कोई ॻाल्हि न आहे। इहा लड़ाई बि अंतिम लॻणी आहे। हिन सां स्वर्ग जा द्वार खुलणा आहिनि, पोइ कॾहिं लड़ाई लॻंदी न। यज्ञ बि इहा लास्ट आहे, पोइ अधु कलाक कोई यज्ञ हूंदो ई न। इन में सॼो किचिड़ो स्वाहा थी वेंदो। हिन यज्ञ सां ई विनाशवाला निकिरंदी, सॼी सफ़ाई थी वेंदी। पोइ तव्हां ॿारनि खे साक्षात्कार बि करायो। हुतां जी शूबीर सादी बि केॾा स्वादिष्ट फर्स्ट क्लास चीज हूंदी आहिनि। हुन राज्य जी तव्हां स्थापना करो था त केतिरी ख़ुशी हुजणी खपे। तव्हांजो नाम बि आहे शिव शक्ति भारत माता आहिनि। शिव सां तव्हां शक्ति वठंदा आहियो, सिर्फ़ु यादि सां। धका खाइण जी त ॻाल्हि न आहे। उहे सम्झंदा आहिनि जो भक्ति न कंदा आहिनि उहे नास्तिक आहिनि। तव्हां चवंदा आहिनि जो बाप हुनजी रचना खे न ॼाणंदा आहिनि उहे नास्तिक आहिनि। तव्हां हाणे आस्तिक ठहिया, त्रिकालदर्शी बि ठहिया, टिनी लोकनि टिनी कालनि खे ॼाणियो आहे। हिन लक्ष्मी नारायण खे बाबा सां वरसो मिलियो आहे। हाणे तव्हां उहा ठहो था। इहे सभु ॻाल्हियूं बाप वेही सम्झाईंदा आहिनि। शिव बाबा ख़ुदि चवंदा आहिनि मां हिननि में प्रवेश करे सम्झाईंदो आहियां, न त मां निराकार कीअं सम्झायां। प्रेरणा सां पढ़ाई थोरी थींदी आहे। पढ़ाई जे लाइ त मुख खपे, गऊ मुख त आहे न। इहा वॾी मां आहे, ह्यूमन माता। बाबा चवंदा आहिनि मां हिननि द्वारा तव्हां ॿारनि खे सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज़ सम्झाईंदो आहियां, युक्ति बदिलाईंदो आहे। हिन में आशीर्वाद जी त कोई ॻाल्हि ई न आहे। डायरेक्शन ते हलणो आहे, श्रीमत मिलंदी आहे, कृपा जी ॻाल्हि न आहे। चवंदा आहिनि बाबा घड़ी घड़ी बुलाए ॾींदा आहिनि, कृपा करो। अरे इहो त तव्हांजो कमु आहे यादि करणु,
है ना। माण्हू चईंदा आहिनि कृपा करो, बाबा घड़ी घड़ी चईंदा आहिनि, बाबा घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहिनि कृपा करो, हिन में बि कृपा करो। बाबा चईंदा आहिनि त तव्हांजो कमु आहे, मां कृपा छा करां, असांजे लाइ त सभु ॿार आहिनि, कृपा करो त सभु तख़्त ते वेही रहनि। पद त पढ़ाई अनुसार पाईंदा, पढ़ाइण त पढ़णो त तव्हांखे आहे, पुरुषार्थ कंदा रहो, मोस्ट बिलोवेड बाबा खे यादि कंदा रहो। पतित आत्मा वापसि वञी न सघे। बाबा चईंदा आहिनि जेतिरो तव्हां यादि कंदव त यादि कंदे कंदे पावन थी वेंदव। पावन आत्मा हिते रही न सघंदी। पवित्र ठहियो त शरीर नयो खपे, पवित्र आत्मा खे शरीर इम्प्योर मिले, इहो लॉ न आहे। सन्यासी बि विकार सां जनम वठंदा आहिनि, इहे देवताऊं विकार सां जनम न वठंदा आहिनि जो पोइ सन्यास करिणो पए। ये त ऊंच ठहरिया न। वॾा सच्चा महात्मा इहे आहिनि जो सदैव संपूर्ण निर्विकारी देवी देवता। हुते रावण राज्य हूंदो ई न आहे। आहे ई सतो प्रधान राम राज्य। वास्तव में राम बि चइणो न खपे, शिव बाबा आहे न, मतिलबु शिव बाबा जो राज्य आहे। राम राज्य चईंदा आहिनि न, लेकिन शिव बाबा जो राज्य आहे। हिनखे चइबो आहे राजेश्वर अश्वमेघ रुद्र ज्ञान यज्ञ। रुद्र व शिव हिकु आहे। श्री कृष्ण खे त नाम न, श्री कृष्ण जो नाम न आहे। शिव बाबा अची करे ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। उहो पोइ रुद्र यज्ञ रचंदा आहिनि त मिटी जो लिंग सालिग्राम ठाहींदा आहिनि, पूजा करे पोइ तोड़े छॾींदा आहिनि। जीअं बाबा देवियुनि जो मिसाल ॿुधाईंदा आहिनि, देवताउनि खे सजाए करे खिलाए पिलाए पूजा करे पोइ डुबोए छॾींदा आहिनि। वैसे शिव बाबा ऐं शालिग्रामनि जी बि वॾे प्रेम ऐं शुद्ध सां पूजा करे पोइ खलास करे छॾींदा आहिनि। इहो सॼो भक्ति मार्ग जो विस्तार आहे। इहो सॼो भक्ति मार्ग जो विस्तार आहे। हाणे बाबा ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, जेतिरो बाप जी यादि में रहंदा ओतिरो ख़ुशी रहंदी। रात्रि जो रोज़ु पंहिंजो पोता में ॾिसणो आहे, कुझु भुलिजी त न विया आहियो न, पंहिंजो कनु पकड़णो खपे। बाबा अॼु असां खां ईअं भूल थी वई, क्षमा कजो। बाबा चईंदा आहिनि सचु लिखंदव त अधु पाप कटिजी वेंदो। बाप त वेठो आहे न, पंहिंजो कल्याण करणु चाहींदा आहियो त श्रीमत ते हलो ऐं जेतिरो थी सघे बाबा सां सचु ॻाल्हायो, है न। बाबा सां सचा थी करे रहो, श्रीमत ते हलो। पोता में रखण सां ॾाढी उन्नति थींदी। ख़र्चो त कुझु न आहे। उच्च पद पाइणो आहे त मनसा वाचा कर्मणा, कोई खे दुख न ॾियणो आहे। कोई कुझु चईंदो आहे त सुनो अनसुनो करे ॾियणो, हीअ महिनत करणी आहे। बाबा ईंदा आहिनि त ॿारनि खे, तव्हां ॿारनि जो दुख दूरि करे सदा जे लाइ सुख ॾियणु ईंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे बि ईअं ठहिणो आहे। मंदरनि में सभिनि खां सुठी सर्विस ईंदी आहे, उते रिलीजियस माइंडेड ॾाढा मिलंदा आहिनि। प्रदर्शनी में ॾाढा ईंदा आहिनि। प्रोजेक्टर सां बि प्रदर्शनी मेले में सर्विस सुठी थींदी आहे। मेले में ख़र्चो थींदो आहे त ज़रूरु फ़ाइदो बि आहे न। मेले में ख़र्चो थींदो आहे त ज़रूरु फ़ाइदो बि आहे। अच्छा, त प्रोजेक्टर सां बि प्रदर्शनी मेले में सर्विस सुठी आहे। अच्छा, मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, बाप राइट रॉन्ग जी सम्झाइण जी बुद्धि, सम्झण जी बुद्धि ॾींदी न। बुद्धि जे आधार ते दैवी गुण धारण करो, कंहिंखे बि दुख न ॾियणो आहे। आपस में भाउ भेणनि जो सचो प्यार हुजे, कॾहिं को दृष्टि न वञे। ॿियो आहे बाप जे हर डायरेक्शन ते हली सुठी तरह पढ़ी करे पंहिंजे मथां आपे ई कृपा करणी आहे, है न। बाप जे डायरेक्शन ते हली, बाप जे डायरेक्शन ते हली
बाबा चवनि था बाप जे डायरेक्शन ते हली करे सुठी तरह पढ़ी करे पंहिंजे पाण ते आपे ई कृपा करणी आहे। पंहिंजी उन्नति जे लाइ पोता मेल रखिणो आहे। पंहिंजी उन्नति जे लाइ पंहिंजो पोता मेल रखो। कोई दुख ॾियण वारी ॻाल्हि हुजे त सुनी अनसुनी करे ॾियणो आहे। कोई दुख ॾियण वारी ॻाल्हि हुजे त सुनी अनसुनी करे ॾियणो आहे। वरदान ईश्वर रॉयल्टी जा संस्कार द्वारा हर हिक जी विशेषता जो वर्णन करण वारा पुण्य आत्मा ठाहो। सदा स्वयं खे विशेष आत्मा सम्झी हर संकल्प व कर्म करणो आहे। हर हिक जी विशेषता ॾिसी वर्णन करणो आहे। सर्व जे प्रति विशेष ठाहिण जी शुभ कल्याण जी कामना। सर्व के प्रति विशेष ठाहिण जी शुभ कल्याण जी कामना रखणी आहे। ये ईश्वरीय रॉयल्टी आहे। ईश्वरीय रॉयल्टी छा आहे कि हर हिक खे सदा स्वयं खे विशेष आत्मा सम्झी हर संकल्प व कर्म करणो आहे कि मां केरु आहियां, विशेष आत्मा आहियां। त ॿियनि जे लाइ असांखे सुठो ई सोचिणो आहे न। कॾहिं बि जीअं कचिरो खणंदा आहियूं त सुठो न लॻंदो न, ईअं मन बुद्धि में बि कोई ख़राबु ॻाल्हि, मन बुद्धि संस्कार में बि कोई ख़राबु ॻाल्हि, संकल्प मत संस्कार अचण ई न ॾियो। जीअं माण्हू ध्यानु ॾींदा आहिनि न, कचिरो अचे ई न, ईअं असांजे मन में कोई अहिड़ो वहिड़ो संकल्प अचे ई न, बुद्धि में कोई अहिड़ी वहिड़ी मत अचे ई न, कोई बि अहिड़ो वहिड़ो संस्कार न अचे। त बाबा चवनि था कि हर संकल्प व कर्म करणु, हर हिक जी विशेषता ॾिसणु वर्णन करणु, सर्व जे प्रति विशेष ठाहिण जी शुभ कल्याण जी कामना रखणु, इहा आहे ईश्वरीय रॉयल्टी। इहा आहे ईश्वरीय रॉयल्टी। रॉयल आत्माऊं ॿियनि खे ॿियनि जी छॾी हुई चीज़नि खे स्वयं धारण न करे सघंदियूं आहिनि। इन करे सदा अटेंशन रहे कि कंहिंजे बि कमज़ोरी व अवगुण खे ॾिसण जो नेत्र सदा बंदि थी वञे। अहिड़ी वहिड़ी ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ बि कन सदा बंदि रहनि, जेकी कम जी ॻाल्हि न हुजे उन कननि में अचे ई न। जेको कम जो संकल्प न अचे उहो मन में अचे ई न। जेकी मत बाप जे अलावा न हुजे, बाप जे अलावा कोई मत अचे ई न बुद्धि में। बाप समान संस्कारनि जे अलावा ॿियो कोई बि स्वभाव संस्कार असांजे संस्कारनि खे टच बि न करे, अलाए धारण बि न थियनि, अचे ई न। इनखे चइबो आहे ईश्वरीय रॉयल्टी। इनखे चइबो आहे ईश्वरीय रॉयल्टी। सदा स्वयं खे विशेष आत्मा सम्झी हर संकल्प व कर्म करणो आहे। हर हिक जी विशेषता ॾिसणी वर्णन करणो आहे। सर्व जे प्रति विशेष ठाहिण जी शुभ कल्याण जी कामना रखणी आहे। ये ईश्वरीय रॉयल्टी आहे। रॉयल आत्माऊं ॿियनि द्वारा छॾी हुई चीज़नि खे स्वीकार न करणियूं आहिनि। इन करे सदा अटेंशन रहे, कंहिंजी बि कमज़ोरी व अवगुण खे ॾिसण जो नेत्र सदा बंदि रहे, है न, अचे ई न। हिक ॿिए जे गुण गान करो, स्नेह सहयोग जे पुष्पनि जी लेन देन करो, त पुण्य आत्मा ठही वेंदासीं। कॾहिं कॾहिं कोई हूंदो आहे न जो चईंदा आहिनि कि कॾहिं कंहिंजी बुराई न कंदा आहिनि, त हुनखे केॾी सुठी नज़र सां ॾिसंदा आहिनि। स्लोगन आहे वरदान जी शक्ति परिस्थिति रूपी आग खे बि पाणी ठाहे छॾे। वरदान जी शक्ति परिस्थिति रूपी आग खे बि पाणी ठाहे छॾे। अव्यक्त इशारो आहे निराकारी स्वरूप जी मुख्य शिक्षा जो वरदान आहे कर्मातीत। आकारी स्वरूप अथवा फरिश्तेपन जो वरदान डबल लाइट भव। निराकारी स्वरूप जो वरदान आहे कर्मातीत भव, है ना। आकारी स्वरूप जो वरदान आहे फरिश्ता भव।
कर्माती निंदा स्तुति मान अपान जय पराजय सभिनि में समान स्थिति और फरिश्तों स्वरूप डबल लाइट स्थिति अर्थात सर्व कर्म बंधन सा हल्का लाइट अर्थात सदा प्रकाश स्वरूप में स्थित थियण वारा ऑलवेज हल्का कोई भी ॻाल्हि जो बोझ न हुजे शरीर सां बि हल्का लाइट जो शरीर ऐं बोझ सां बि हल्का अहिड़ा डबल लाइट रहण वारा सहज कर्माती स्थिति खे प्राप्त करे सघंदा आहिनि त सेवाउनि में ईंदे हाणे इहा धुन लॻायो कि मूंखे संपन्न व कर्माती थियणो ई है न त सेवाउनि में ईंदे हाणे इहा धुन लॻायो कि मूंखे संपन्न व संपूर्ण ठहिणो ई आहे संपन्न व संपूर्ण ठहिणो ई आहे अच्छा ओम शांति।